Subscribe now and press the bell icon. Never miss an update. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मैं हाकिम अली नारे जो जेके नए टॉपिक कीमियाई बांध सां गॾु असां रोज़ानो पंहिंजी ज़िंदगीअ में जेके बि शयूं ॾिसूं था पिया उहे सभु जो सभु कीमियाई बांध जो नतीजो आहे। हिकु ब्रेड जेका मुख़्तलिफ़ नलनि अटे जे दलनि जी ठहियल हूंदी आहे, दरअसल उहे मुख़्तलिफ़ एटम मालिक्यूल हूंदा आहिनि। टेबल जी काई बि चादर जॾहिं असां ॾिसूं था त उनखे बि बारीकी सां तवजह करण ते ख़बर पए थी त उहे बि ॿ या ॿिनि खां वधीक मुख़्तलिफ़ एटम मालिक्यूल जे मिक्सचर सां ठहे थी पई। हीअ पूरी दुनिया सिर्फ़ु एटमनि जो ई नतीजो न आहे। इन में खोड़ सारा मुख़्तलिफ़ क़िस्म जा मालिक्यूल पाण में गॾिजनि था ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा एटम कंहिं न कंहिं असर जी बुनियाद ते जॾहिं उहे हिक ॿिए सां गॾिजनि था पिया, हिक ॿिए सां मिलनि था पिया, त उहे कंहिं न कंहिं तरह सां को न को कीमियाई बांध ठाहिनि था पिया। कीमियाई बांध दरअसल ॿिनि क़िस्मनि जा थियनि था। हिकिड़ा आयोनिक बांध हूंदा आहिनि ऐं ॿिया कोवेलेंट बांध हूंदा आहिनि। हाणे ही आयोनिक बांध ऐं कोवेलेंट बांध छा आहिनि, अचो त इन्हनि शयुनि खे वधीक गहराई सां तवजह था पढ़ूं। साथियों, जॾहिं कोई बि हिकु एटम पंहिंजी वैलेंस शेल मां इलेक्ट्रॉन ट्रांसफर करे ॿिए एटम खे ॾींदो आहे त उहे आयनिक बांड सॾिबा आहिनि ऐं इन तरह सां उन्हनि जे मथां चार्ज अपीयर थींदी आहे। इलेक्ट्रॉन ॾियण वारे जे मथां पॉज़िटिव चार्ज ऐं इलेक्ट्रॉन वठण वारे जे मथां नेगेटिव चार्ज। मिसाल जे तौरु ही असां सोडियम क्लोराइड जो एग्ज़ाम्पल खणूं था पिया, जंहिंमें तव्हां ॾिठो त हिकिड़े एटम ॿिए एटम खे पंहिंजो इलेक्ट्रॉन ट्रांसफर कयो आहे। साथियों, इन इलेक्ट्रॉन ट्रांसफर करण वारी कैपेसिटी में जेका उनजी वैलेंस शेल हूंदी आहे उहा पंहिंजी वैलेंस लेवल खे कंप्लीट करण जे लाइ वधीक फोकस कंदी आहे। जॾहिं ॾिसो तव्हां हीउ जेको सोडियम एटम आहे, हिन जी पहिरें शेल में 2, ॿीअ में 8 ऐं टीह में हिकु इलेक्ट्रॉन मौजूदु आहे। साॻी तरह जॾहिं असां क्लोरीन एटम खे ॾिसूं था पिया त क्लोरीन एटम जी बनावट में न्यूक्लियस जे ॿाहिरि जेका पहिरीं शेल हूंदी आहे उन में 2 इलेक्ट्रॉन, ॿीअ में 8 ऐं टीह में वरी 7 इलेक्ट्रॉन मौजूदु हूंदा आहिनि। माना क्लोरीन खे पंहिंजी ॿाहिरीं शेल खे कंप्लीट करण जे लाइ हिकिड़े वधीक इलेक्ट्रॉन जी ज़रूरत आहे। पोइ उन ज़रूरत खे कवर करण जे लाइ हू सोडियम मां जेको ॿाहिरीं शेल में हिकु इलेक्ट्रॉन आहे उहो वठे थो ऐं सोडियम स्टेबल पोज़ीशन में थी वञे थी ऐं हिकु इलेक्ट्रॉन ॾियण जे करे उनजे मथां हिकिड़ी पॉज़िटिव चार्ज अपीयर थिए थी पई। साॻी तरह सां क्लोरीन जंहिंजे ॿाहिरां 7 इलेक्ट्रॉन मौजूदु हुया ॿाहिरीं शेल में, जॾहिं हुन हिकिड़ो सोडियम को इलेक्ट्रॉन वठी वरितो त हुनजा 8 इलेक्ट्रॉन थी विया ऐं हिकु इलेक्ट्रॉन वठण जे करे हुनजे मथां नेगेटिव चार्ज अपीयर थी वई। हाणे अहिड़ी तरह सां जॾहिं ॿिनि एटमनि जे विच में इलेक्ट्रॉन जे ट्रांसफर थियण में ऐं रिसीव थियण जो जॾहिं अमल थिए थो, हिक जे मथां पॉज़िटिव चार्ज ऐं ॿिए जे मथां नेगेटिव चार्ज अचे थी त इहे आयनिक बांड ठाहिनि था। जॾहिं त ॿ हिक ई क़िस्म जा जॾहिं एटम पाण में इलेक्ट्रॉन ॿाहिरीं वैलेंस शेल जा शेयर कनि था पिया, माना हिते डोनेट करण ऐं गेन करण जो तसवर न ईंदो आहे, हू हिक ॿिए सां शेयरिंग कंदा आहिनि। जीअं क्लोरीन जा 2 एटम आहिनि, क्लोरीन जा एटम पंहिंजी ॿाहिरीं वैलेंस शेल मां हिकु इलेक्ट्रॉन शेयर कनि था पिया। अहिड़े तरह सां जेका ॿिन्ही जी हिकु इलेक्ट्रॉन वठण वारी जेका पोज़ीशन आहे उहा बैलेंस थी वञे थी। मतिलबु ॿिन्ही जे 7 इलेक्ट्रॉन खे हिकु इलेक्ट्रॉन शेयर थियण जे करे 8 इलेक्ट्रॉन जी बैलेंस कंप्लीट थिए थी। ही सिंगल कोवेलेंट बॉन्ड्स अचे थी छो त इन जो हिकिड़ो पेयर इलेक्ट्रॉन जो हूंदो आहे, जंहिंमें 2 इलेक्ट्रॉन मौजूदु हूंदा आहिनि, हिकिड़ो पेयर थींदो आहे ऐं इनखे असां हिकिड़ी सिंगल लाइन सां ज़ाहिर कयूं था पिया ऐं इनखे सिंगल कोवेलेंट बॉन्ड सॾियो वेंदो आहे। मतिलबु ॿिनि एटमनि जे विच में हिकिड़ो पेयर शेयर थींदो आहे, जंहिंमें 2 इलेक्ट्रॉन हिक ॿिए सां कनेक्ट थींदा आहिनि ऐं हिकिड़ी सिंगल लाइन वारी बॉन्ड डेवलप थींदी आहे, जंहिंखे असां सिंगल कोवेलेंट बॉन्ड सॾियूं था पिया। साॻी तरह सां साथियों, हिते कार्बन डाइऑक्साइड जे जॾहिं मॉलिक्यूल खे ॾिसूं था त कार्बन जे 2 पासनि ॾांहुं माना ऑक्सीजन जा 2 एटम मौजूदु आहिनि। जॾहिं असां इन्हनि जी इलेक्ट्रॉन जी शेयरिंग खे ॾिसूं था त इन्हनि जे विच में 2 पेयर शेयर थियनि था पिया।
ऐं इन जे करे उहा डबल कोवेलेंट बॉन्ड सॾिजे थी पई। हिन में कार्बन हर हिकु पासे ॾांहुं ऑक्सीजन सां ॿ इलेक्ट्रॉन शेयर करे थी पई ऐं इन तरह सां हुन जे विच में ॿ शेयर पेयर ठहनि था पिया। जॾहिं त हिते तव्हां ॾिसो था पिया असांजो जॾहिं ॿिनि कार्बन जे विच में 3 पेयर इलेक्ट्रॉन जा शेयर थियनि था पिया ऐं इन ई सूरत सां 3 बॉन्ड डेवलप थियनि थियूं, जंहिंखे ट्रिपल कोवेलेंट बॉन्ड सॾूं था पिया।